अॼुकल्ह मुल्क में गर्मीअ जी मौसम हली रही आहे। इन सूरत में ॿाहिरि निकिरण ते खल सड़ी वेंदी आहे। कमकार लाइ या ड्यूटीअ ते वञण लाइ घरां निकिरणु ज़रूरी ऐं मजबूरी बणिजी वेंदो आहे, जंहिं करे पघर ऐं सिज जी तपिश खे बर्दाश्त करणो पवंदो आहे। हिन मौसम में पाणीअ जो इस्तेमालु वधीक करणु घुर्जे। तेज़ मिर्चनि वारियूं ऐं गरम शयूं घटि खाइणु घुर्जनि ऐं थधा शरबत ऐं थधियूं ग़िज़ाऊं इस्तेमालु करणु घुर्जनि। इन सां गॾोगॾु खल जो ख़्यालु रखणु बि ज़रूरी आहे, छो त खल सिज जी शुआउनि सां सड़ी सड़ी कारी थी वेंदी आहे। इन सां असांजी ज़ाहिरी शिकिल बि तब्दील थी वेंदी आहे। सिज जा शुआ घणा नुक़सानकार न आहिनि, पर अल्ट्रावायलेंट शुआ ज़रूरत खां वधीक मिलनि त नुक़सान थियणु शुरू थी वेंदो आहे ऐं गर्मियुनि में इहे शुआ तेज़ हूंदा आहिनि। इन जो मतिलबु इहो आहे त सनबर्न या खल सड़ण सबबु चिटा ज़ाहिर थियणु लॻंदा आहिनि। सोज बि थी सघे थी। ॿियनि सूरतुनि में तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। अहिड़ी सूरत में जेके उपाउ वठी सघजनि था, उन्हनि में सनस्क्रीन जो इस्तेमालु शामिल आहे। अव्हां खे उस में कारनि चश्मनि जो इस्तेमालु करणु घुर्जे। सुबुह 10 वॻे खां 3 वॻे ताईं सिज उरूज ते हूंदो आहे। उन वक़्तु बीमारियुनि जो बि ख़तरो हूंदो आहे ऐं कोशिशि कजे त इन सूरत में इंतिहाई ज़रूरी कम खां सवाइ घरां न निकिरिजे। सिज में निकिरण वक़्तु छटीअ जो इस्तेमालु बहितरीन आहे। अव्हां हफ़्ते में 2 या 3 भेरा पंहिंजी खल जी क्लींजिंग करायो। इहो इन लाइ छो त पघर ऐं धूड़ मिटी खल ख़राब करे छॾींदी आहे ऐं सफ़ाई करण सां खल में मौजूदु ख़राब केमिकल्स ऐं धुएं वारी मिटी निकिरी वेंदी आहे। हिन मौसम में गर्मीअ मां अची फौरी तौर वेंझणु न घुर्जे ऐं थधे पाणीअ सां वेंझणु फ़ाइदो ॾींदो आहे, छो त इन सां अव्हां जी खल ख़ुश्क थी वेंदी आहे।